बरे सगीर जे सूफ़ी बुज़ुर्ग शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो सालियानो 276 उर्स मुबारक अॼु शुरू थींदो। मुल्क जे चइनी सूबनि खां ज़ाहिरीन ऐं अक़ीदतमंदनि जे आमद जो सिलसिलो जारी आहे। हर साल पूरे सिंध समेत पाकिस्तान जी कुंड कुड़छ मां हज़ारे माण्हुनि जा काफ़िला भिटाई सरकार जे उर्स मुबारक ते ईंदा आहिनि। उर्स मुबारक में सूफ़ी रंग, सूफ़ी महफ़िलूं, राग रियाण समेत ॿिया प्रोग्राम पिणु मुनक़िद कया वेंदा आहिनि। गवर्नर सिंध इमरान इस्माइल उर्स मुबारक जो इफ्तिताह कंदो। उन ई मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ामात सख़्त कया विया आहिनि। दरगाह अंदरि अचण लाइ वॉक थ्रू गेट पिणु लॻाया विया आहिनि ऐं दाख़िली ऐं ख़ारिजी रस्ते ते पिणु CCTV कैमराऊं लॻायूं वयूं आहिनि। उर्स मुबारक खे पुरअमन रखण लाइ माण्हुनि जे दाख़िली रस्तनि तां दाख़िल थींदड़ माण्हुनि खां पिणु तलाशी वरिती पई वञे। उर्स जे मौक़े ते 2200 पुलिस एहलकार ड्यूटी सरअंजाम ॾेई रहिया आहिनि कि आणवंदड़ वाक़े खे मोड़ ॾियण लाइ पाक फ़ौज जे नौजवाननि खे स्टैंड बाय रखियो वियो आहे। उर्स में पूरे शहर जे ड्रोन कैमरानि ज़रिए निगरानी कई पई वञे।